मेहरबानी बशीर आगाह करण लाइ नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां कराची में शिर कंदासीं। कराची जे इलाइक़े बोर्ड बेसन में सिक्योरिटी गार्ड हथां क़त्ल थियल ॿारड़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस ॿार जे वालिद ख़ादिम ख़ान जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में वाक़े में मुलविस सिक्योरिटी गार्ड खे नामज़द कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची में शिरगिन पिया। कराची जे इलाइक़े बोर्ड बेसन में सिक्योरिटी गार्ड हथां क़त्ल थियल ॿारड़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर वासी शिरगिन पिया। केस ॿारड़े जे वालिद ख़ादिम ख़ान जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में वाक़े में मुलविस सिक्योरिटी गार्ड खे नामज़द कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची में शिरगिन पिया। कराची जे इलाइक़े बोर्ड बेसन में सिक्योरिटी गार्ड हथां क़त्ल थियल ॿारड़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में ॿारड़े जे वालिद ख़ादिम ख़ान जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में वाक़े में मुलविस सिक्योरिटी गार्ड खे नामज़द कयो वियो आहे। ख़बर अवां सां कराची में शिरगिन पिया। कराची जे इलाइक़े बोर्ड बेसन में सिक्योरिटी गार्ड हथां क़त्ल थियल ॿारड़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस ॿारड़े जे वालिद ख़ादिम ख़ान जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। केस में वाक़े में मुलविस सिक्योरिटी गार्ड खे नामज़द कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में इसाक सरगी खान जी। इसाक आगे जो केस दाख़िल कयो वियो आहे। जी बिल्कुल मारवी ॾिसो 8 सालनि जो मोहम्मद उमर आहे। उनखे गुज़िरियल राति जेको सिक्योरिटी गार्ड पारां फायरिंग करे क़त्ल कयो वियो। तंहिंखां पोइ 8 सालनि जो ॿारड़ो आहे उनजे वालिद जी फ़रियाद ते केस जेको आहे बोर्ड बेसन थाणे में दाख़िल कयो वियो आहे। मोहम्मद ख़ादिम जी मुद्दत में जॾहिं त केस में क़त्ल जा जेके कलम आहिनि उहे लागू कया विया आहिनि। जॾहिं त केस जेको आहे सिक्योरिटी गार्ड जे ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। बोर्ड बेसन दोहा होटल जे वेझो कल राति इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें गार्ड जी फायरिंग सां 8 सालनि जो ॿारड़ो मोहम्मद उमर उहो जेको मारिजी वियो हुयो। जॾहिं त जेको मारिजियल ॿारड़ो हुयो उहो फ़क़ीर हुयो। पंहिंजी ख़ैरात घुरण आयो हिकिड़े दुकान ते, त उते ई सिक्योरिटी गार्ड पारां हुनखे फायरिंग करे क़त्ल करे ॾिनो। इहो पुलिस जो चवण। जॾहिं त जवाबदार जेको आहे लाश खे जैक्सन थाणे जी हद में जेको आहे फिटी करण खां पोइ फरार थी वियो हुयो। पुलिस जो चवण आहे त जल्द जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ जेकी पुलिस जी ॻोल्हा आहे उहा जारी आहे। जी मेहरबानी साक आगाह करण लाइ। कराची में नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। कराची जे इलाइक़े बोर्ड बेसन में सिक्योरिटी गार्ड हथां क़त्ल थियल ॿारड़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस ॿारड़े जे वालिद ख़ादिम ख़ान जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो।